जेके ट्रस्टी हुआ उन्हनि खे बि जाम जगहनि ते विराजमान संत कान्हनि खे पर ट्रस्टी आहिनि भई कंहिं दरबार में त उन ट्रस्टियुनि खे बि घुरायो हुजे 4 ॼणा उहे बि अचनि पाण में गेट टुगेदर हिकिड़ो शॉर्ट पीरियड में घुरायोसीं 99% साईं मां चवंदुमि सक्सेस विया ते ऐं अहिड़ो कहिड़ो कार्यक्रम जो साईं जे हिन सहकार सां त मां वरी चवंदोमांव साईं असां में घटितायूं के थी सघनि थियूं पर मन में अहिड़ो कान्हे को थी सघे थो मां इहे चवंदो हूंदुमि अरे यार हे मां हिनखे वोट छो ॾियां फलाणे जी मूंसां हिन टिरकबाजी कई हुई थी सघे थो पोइ छा आहे मुंहिंजे बि मन में हूंदो किथे न किथे पर इहा बि ॻाल्हि सुहिणी चयूं उन झूलण जे नाले सां उन असां बाबे जे नाले सां सचपच अॼु ज़रूरत एके जी आहे नई जनरेशन खे हिकिड़ो मैसेज हिकिड़ो सुहिणो इहो ॾियण जो आहे सिंधी भाषा मूंखे त ख़ुशी थी थिए मां गुजरात जे जंहिं जॻह ते थो न तव्हांजे हिन गांव में नंढा नंढा ॿार ई संजय भाई जा ॿार हुजनि या हिन माता साहब जंहिंजे घर असीं वियासीं उन्हनि जा ॿार मस्तु सुहिणे नमूने सां आया पहिरें पई सिंधीअ में ॻाल्हाइनि जय झूलेलाल कनि वाहेगुरु कनि ख़ुशी थी थिए पर अहिड़ा बि शहर असीं ॾिठा आहिनि यूपीअ जे हिन में रीवा में मां वियमि सिंधी वियांव में साईं वियांव अटेंड करणु मुंहिंजे भाणेजे जो वियांव हुयो क़रीब 4 करोड़ रुपया ख़र्चु कयमि पर मां वरी चवंदुमि हिकिड़ो भॼन जेको हुयो न झूलेलाल साईं जो छा सिंधी जो न पियो हले पंजाबी लाॾनि ते टिप टिप नचनि जॾहिं मूंखे सॾु करायूं हाणे आदत आहे साईं चयोमांव माइक या त खणूं न वरी खणूं त छॾियूं कोन त उनजे लाइ मूंखे जीअं हथ में माइक ॾिनो त मां वरी जेका अंदर में हुई सा चई ॾिनी मां मूंखे सभु वणियो न वणी त हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सिंधी पाण में हिक ॿिए सां सिंधी नथा ॻाल्हायो त यार कुतो बि पंहिंजे कुम सां सुहंदो आहे ॿाहिरा अरे असां सिंधी आहियूं हिक ॿिए सां सिंधीअ में नथा ॻाल्हायूं कॾहिं ॾिठो अथव कुतो सूअर गॾु घुमंदा हुजनि ॻाल्हायो न साईं असां सभिनी भाषाउनि में हिक ॿिए सां ॻाल्हायो गुजरातियुनि सां असां आहियूं छा असां जल देवता हुनजा साक्षात जल आहियूं साईं आहे कोई अहिड़ो देवता अग्नि साक्षात ॾिसण थी अचे पई जल जी बिल्कुलु भाई साहब चयो जल ऐं ज्योति त मां चवंदुमि पाण जल ऐं ज्योति जा पुजारी आहियूं जल बिगर केर बि अॼोकी तारीख़ में केर जल बिगर रहियो हुजे त हथु मथे करे केर बि जल न पीतो हुजे हथु मथे करे जीअं साईं जोत बि जोत रोशनी अथव तव्हां जोत सुबुह जो निंड मां उथो ऐं कंहिं चुल्ह न ॿारी हुजे जोत ॿारे त ई तव्हांजी चांहि ठहंदी नाश्तो ठहंदो रोटी ठहंदी जल ऐं ज्योति बिना दुनिया में कुझु हूंदो हू पाण खे 1000 साल पहिरीं पंहिंजा साईं सेखारे विया आहिनि जल ज्योति जी पूॼा कंदा त सभिनीनि खां बहितर आहे ऐं पंहिंजो इष्ट देव आहिनि 40 ॾींहंनि में मञी वियो भॻवानु पंहिंजे लाइ सिंधियुनि लाइ अची वियो विष्णु भॻवानु अवतार वठी 5 मिंट मां तव्हां खां